को कदम रहिजी वियो आहे जेको वधाइणो आहे। मां सभु कदम वधाए छॾण तव्हांजी वारी आहे। अञा कहिड़ो कदम वधाया? अब्बे जे जनाज़े खे कुल्हे ॾियण खां वठी हिन वक़्त ताईं पंहिंजी निंड्रो हराम करे तव्हांजे लाइ मैदान ते बीठो आहियां। को कदम रहिजी वियो आहे? नांग जे पिरड़नि में हथ विधा आहिनि। भौतारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि, दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि खे ललकारियो आहे। अञा कहिड़ो मां कदम वधाए छॾिया? हाणे तव्हांजी वारी आहे। मां वधाए छॾियो, हाणे तव्हां नौजवाननि जी वारी आहे। नारे तकबीर, लब्बैक 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 लब्बैक। जमीयत उलमा इस्लाम। राशिद बाबा कलम बनाओ। यही तो गाल तो कया तव्हां ज्यादा समझो। मां इक़्तिदार जे लाइ मैदान ते बीठो। तव्हां ज्यादा समझो। मां MNA MP थियण जे लाइ मैदान ते बीठो। अल्लाह जो कसम हुजे, बाबे जे खून जे सदके अल्लाह मूंखे उहा इज़त ॾिनी आहे 100-200 MNA गॾजन हुन निंड में भी कोन सोची हूंदी। खुदा जो कसम। ये प्रोटोकॉल मां खीसे में खणी घुमंदो आहियां जिन जे लाइ वॾेरा मरनि था। हिननि जी परवाह ई कोन्हे। मां मैदान ते प्रोटोकॉलन MNA MPS थियण जे लाइ न आहियां बीठो। वज़ीर आला सिंध में निंड में न सोची हूंदी रब जेका मूंखे बाबे जे खून जे सदके इज़त ॾिनी आहे। लेकिन मां मैदान ते बीठो आहियां त दीन इस्लाम जी चौकीदारी जे लाइ। मैदान ते बीठो आहियां त समाजड़ी सिंध जी चौकीदारी जे लाइ। मैदान ते बीठो आहियां त ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन, मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ। छो त अब्बे जो खून हिननि वतन में खणी उन सां बचण लाइ फ़ाइदो कयो त मुंहिंजे जिस्म में तुंहिंजो खून आहे। जेसि ताईं सिस्टीअ में साहु आहे तो वांगुरु दीन इस्लाम जी बि चौकीदारी कंदुमि, त धरतीअ जी बि चौकीदारी कंदुमि। तव्हां मैदान ते निकिरी साथ ॾियो त जलसा वारो त बि चौकीदारी कंदुमि। तव्हां घर वञी निंड कयो त बि इंशाअल्लाह दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहंदुमि।